सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 11 सबक 5 इख्तिसार चैप्टर रिव्यू ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। ॿारो हाणे असां बाब पूरो कयो। हिन ते असां साउंड जे बारे में या आवाज़ जे बारे में जेको पढ़ियोसीं असां उनखे विरजाईंदासीं हिन सबक में। यानी हिन सबक में असां बाब जो इख्तिसार या तर्तु कंदासीं। ॿारो आवाज़ लर्ज़िश जे करे पैदा थिए थो ऐं वाइब्रेशन सां जेको साउंड प्रोड्यूस थो थिए उहो वेव्स जी सूरत में ट्रेवल थो करे, यानी लहरुनि जी सूरत में हले थो। आवाज़ जूं लहरूं हवा जे दॿियल ऐं छिडनि तहनि वारियूं हूंदियूं आहिनि, यानी उन में रिफ्रैक्शन ऐं कंप्रेशन हूंदी आहे। आवाज़ जी हवा में रफ़्तार 332 मीटर फी सेकेंड हूंदी आहे, जेका उन सूरत में हूंदी आहे जो हवा जो गर्मीअ जो दर्जो 0 डिग्री सेंटीग्रेड हुजे। आवाज़ सभिनी शयुनि मां गुज़री सघे थो, यानी सभिनी मीडियम्स मां गुज़री सघे थो, सवाइ ख़िला जे। ख़िला मां आवाज़ कोन गुज़रंदो आहे। आवाज़ गैसुनि मां आहिस्ते गुज़रंदो आहे, पर नहरियुनि शयुनि मां तमामु तेज़ गुज़रंदो आहे। जॾहिं असां कंहिं शइ खे लर्ज़िश ॾींदा आहियूं त हुन सां आवाज़ पैदा थींदो आहे। वाइब्रेशन क्रिएट्स साउंड। जीअं असां रबर बैंड खे लर्ज़िश ॾिनी त आवाज़ थियो, या असां ड्रम खे वॼायो त आवाज़ थियो, या असां सीटीअ खे फूकनी त हुन मां आवाज़ थियो। जॾहिं का शइ लर्ज़िश कंदी आहे त आवाज़ पैदा थींदो आहे। इहा तवानाई जॾहिं हवा सां या कंहिं ॿिए मादे सां टकराईंदी आहे त हवा जा या मादे जा ज़रा लर्ज़िश में ईंदा आहिनि। उहा लर्ज़िश मादे जे वसीले मुंतक़िल थींदी आहे, जेका असल में तवानाई जी तरसील आहे। आवाज़ लहरुनि जी सूरत में पखिड़िजंदो आहे। आवाज़ जूं लहरूं डिघाई वारियूं लहरूं हूंदियूं आहिनि, यानी लॉन्जिट्यूडिनल वेव्स हूंदियूं आहिनि। उहे वेव्स ईअं आहिनि जो जॾहिं असां हिन स्प्रिंग खे धिको था ॾियूं त तव्हां ॾिसो त जेको कंप्रेस्ड हिसो आहे, यानी दॿियल हिसो आहे, उहो मूव कंदो थो वञे। उन डायरेक्शन में मूव थो करे जंहिं डायरेक्शन में वेव मूव थी करे, यानी वेव जे या लहर जे हलण जो डायरेक्शन ऐं कंप्रेशन ऐं रेयरफेक्शन जो डायरेक्शन साॻियो ई आहे। अहिड़ी सूरत में हुनखे असां लॉन्जिट्यूडिनल वेव चवंदा आहियूं। लहरूं मादे जे दॿियल ऐं छिडनि तहनि जे करे ठहंदियूं आहिनि, जीअं असां हिते ॾिसी सघूं था। ऐं आवाज़ हवा में हर तरफ़ फैलिजंदो आहे। जेकॾहिं हीउ सोर्स आहे त हवा में हर तरफ़ फैलिजंदो, चौधारी फैलिजंदो। यानी हिते सोर्स आहे त हिते कंप्रेशन थींदी, हिते रेयरफेक्शन थींदी, कंप्रेशन रेयरफेक्शन कंप्रेशन, ऐं उनजे करे छाजे करे वाइब्रेशन हिन डायरेक्शन में थींदी ऐं वेव असांजी हितां खां सोर्स खां परे वेंदी, चइनी पासे। आवाज़ सभिनी मादनि मां लंघी सघंदो आहे, पर ख़िला मां आवाज़ न गुज़रंदो आहे। इन जे करे जेके नहरा मादा हूंदा आहिनि, उन में तव्हां ॾिसो त मालिक्यूल हिक ॿिए सां बिल्कुलु गॾियल हूंदा आहिनि। उनजे करे हिकिड़े मालिक्यूल में जुंबिश आई त फौरन ॿिए मालिक्यूल में ॿुहा लर्ज़िश अची वेंदी। उनजे करे मालिक्यूलनि खे चोरणु, भर वारनि मालिक्यूलनि खे चोरणु सवलो आहे। उनजे करे आवाज़ तमामु तेज़ीअ सां गुज़रंदो आहे। पाणियां जा मालिक्यूल हालांकि गॾियल हूंदा आहिनि, पर थोरो परे हूंदा आहिनि, एतिरो टाइट पाण में पैक थियल कोन हूंदा आहिनि। उनजे करे इन्हनि खे बि चोरणु सवलो आहे ऐं आवाज़ हिन मां पाणियाठ मां बि तेज़ गुज़रंदो आहे। पर गैस जा मालिक्यूल हिक ॿिए खां परे परे हूंदा आहिनि, पाण में ॻंढियल कोन हूंदा आहिनि। उन जे करे गैस में भर वारनि मालिक्यूलनि खे चोरणु थोरो ॾुखियो आहे। उनजे करे आवाज़ गैसुनि मां आहिस्ते गुज़रंदो आहे। पर वैक्यूम त ख़िला आहे जंहिंमें कुझु बि कोन्हे। उनजे करे चुरपुर या जुंबश या वाइब्रेशन ट्रांसफर कोन थी सघे। उनजे करे आवाज़ जी तरसील नामुमकिन आहे। जेकॾहिं असां आवाज़ जी लहर खे हिन सूरत में ॾिसूं या हिन सूरत में ॾिसूं जिते छिडरा तह ऐं दॿियल तह आहिनि, ऐं हिते असां छिडनि तहनि ऐं दॿियल तहनि खे हीअं हिन सूरत में ॾेखारियो आहे। हिते हवा घटि आहे ऐं हिते जेको आहे हवा वधीक आहे, कंसंट्रेशन वधीक आहे, कंप्रेस्ड आहे। त असां छा कंदासीं, जो हिकिड़ो जेको दॿियल तह जो मैक्सिमम हिसो आहे, जिते सभिनी खां घणी दॿियल आहे, उन खां जेको ॿियो हिसो आहे वरी दॿियल तह जो, उनखे असां लहर जी ड्रेग चवंदा आहियूं, जेको हिकिड़े क्रेस्ट खां या हिकिड़ी चोटी खां ॿी चोटी ताईं उहो फ़ासिलो आहे। इहा हूंदी आहे लहर जी ड्रेग, यानी इनखे असां चवंदा आहियूं वेव लेंथ। छिडो तह रिफ्रैक्शन आहे ऐं दॿियल तह कंप्रेशन वारो आहे। वेव लेंथ लहर जी ड्रेग आहे। लहर जो चकर यानी साइकिल हिकिड़ो उहो हिसो आहे जंहिंमें लहर शुरू थी थिए कंहिं हिकिड़े ख़ासि जाइ तां ऐं ख़ासि
पोज़ीशन तां ऐं वरी वापसि उन साॻी पोज़ीशन ते थी अचे। जीअं हितां खां वठी हेसिताईं जेको आहे उहो हिकिड़ो साइकिल थियो। हिन में हितां खां वठी हेसिताईं हिकिड़ो साइकिल थियो। हितां खां वरी पोइ ॿियो साइकिल हेसिताईं ख़तमु थियो। हितां वरी टियों साइकिल शुरू थियो। सो इहो आहे लहर जो साइकिल यानी लहर जो चक्कर। एम्पलीट्यूड लहर जी ऊचाई आहे उनजे विच खां वठी मैक्सिमम ताईं। या जेकॾहिं हिन लहर में ॾिसो त हीअ हिन लहर जो एम्पलीट्यूड आहे। फ्रीक्वेंसी उहा हूंदी आहे त हिकु ही जेका चकर पे करे थी, हिकु सेकेंड में इहा लहर केतिरा चकर कंदी, उनखे असां फ्रीक्वेंसी चवंदा आहियूं। फ्रीक्वेंसी फ्रीक्वेंट मां निकितल आहे, यानी केतिरो जल्दी जल्दी उहो थिए थो, यानी हिकिड़े सेकेंड में केतिरा दफ़ा उहा चकर थियनि था। क्रेस्ट जेको आहे चोटी हूंदी आहे जिते तमामु घाटो हूंदो आहे, त तमामु घणो दॿियल हूंदो आहे, ऐं खाई यानी तमामु सिधो त जेको आहे उनखे असां ट्रफ चवंदा आहियूं। लहर जी ड्रेग यानी वेव लेंथ आवाज़ जी फ्रीक्वेंसी जो तयन कंदी आहे, ऐं फ्रीक्वेंसी वरी आवाज़ जे सुर यानी पिच जो तयन कंदी आहे। जेके मौसीक़े जा सुर ईंदा आहिनि उहे मुख़्तलिफ़ फ्रीक्वेंसी जो आवाज़ हूंदा, उनजे करे असांखे सुर लॻंदा आहिनि। फ्रीक्वेंसी मां चई चुको आहियां त हिकु सेकेंड में चकरनि जो तइदाद आहे, उनखे असां हर्ट्ज़ में मापींदा आहियूं। जेके साउंड जी फ्रीक्वेंसीज़ आहिनि 20 हर्ट्ज़ खां घटि वारियूं ऐं 20 किलो हर्ट्ज़ यानी 20,000 हर्ट्ज़ खां वधीक वारियूं उहे इंसान खे ॿुधण में कोन ईंदियूं आहिनि। इंसान रुॻो 20 हर्ट्ज़ खां वठी 20 किलो हर्ट्ज़ ताईं फ्रीक्वेंसी जी आवाज़ ॿुधी सघे थो। उन खां घटि आवाज़ वारियूं फ्रीक्वेंसीज़ जेके आहिनि उनखे असां इंफ्रासाउंड चवंदा आहियूं। कुझु जानवर जीअं कुआ थिया या हाथी थिया उनखे ॿुधी सघनि था। अहिड़ी तरह 20 किलो हर्ट्ज़ खां वधीक जेके साउंड आहिनि उनखे असां अल्ट्रासाउंड चवंदा आहियूं, उन फ्रीक्वेंसीज़ खे, ऐं उहे चमड़ा या कुझु ॿिया जानवर उनखे ॿुधी सघनि था। एम्पलीट्यूड आवाज़ जे ज़ोर यानी लाउडनेस और फोर्स जो तयन कंदो आहे, यानी आवाज़ केतिरो ज़ोर वारो आहे। आवाज़ जो ज़ोर असां डेसीबेल में मापींदा आहियूं। असां ॾिठो त जेकॾहिं 40 डेसीबेल खां घटि आहे आवाज़ त उहो तमामु हल्को आवाज़ आहे। 60-70 डेसीबेल नॉर्मल आवाज़ आहे, हालांकि 70 थोरो तेज़ आहे, थोरो वॾो आवाज़ आहे। पर 80 डेसीबेल जेको आवाज़ आहे उहो तमामु तेज़ आहे। उन खां पोइ वरी गोड़ जो हिसो शुरू थो थी वञे। 80 खां वधीक डेसीबेल वारे आवाज़ खे असां गोड़ चवंदा आहियूं। ऐं 110 वारे खां वधीक जेको आहे एक्सट्रीमली लाउड यानी तमामु गोड़ वारो तमामु तेज़ आवाज़ आहे। ऐं 140 डेसीबेल वारे आवाज़ ते असांजा कन फाटी सघनि था, असांजे कननि में सूर थी सघे थो। आवाज़ जी रफ़्तार हर मादे मां मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं असां हवा खे ॾिसूं त हवा मां जेको 2 डिग्री सेंटीग्रेड ते हवा आहे त हुन में 332 मीटर फी सेकेंड सां आवाज़ ट्रेवल कंदो आहे, उन मां उनजी रफ़्तार हूंदी आहे। अहिड़ी तरह ॿियनि गैसुनि में बि असां ॾिठो त आवाज़ जी रफ़्तार केतिरी आहे। उन खां पोइ पाणियाठ ॾिठोसीं त पाणियाठ में आवाज़ जी रफ़्तार गैसुनि खां थोरो वधीक आहे। जीअं पाणी में तक़रीबन 1500-1530 जे विच में जेको आहे उहो आहे आवाज़ जी रफ़्तार पाणीअ में। नहरुनि शयुनि में बि मुख़्तलिफ़ शयुनि में मुख़्तलिफ़ आहे। जीअं सोन में 3240 आहे, कंक्रीट में 5100 आहे, स्टील में 5960 आहे, पर एल्यूमिनियम में 6420 मीटर फी सेकेंड आहे। गर्मी पद सां आवाज़ जी रफ़्तार ते असरु पए थो, यानी गर्मी पद वधण सां आवाज़ जी रफ़्तार वधे थी। असां ॾिठो त जेकॾहिं हवा -1 डिग्री सेंटीग्रेड ते आहे त उन में आवाज़ जी रफ़्तार 330.4 मीटर फी सेकेंड हूंदी। जेकॾहिं 21 दर्जनि ते आहे हवा त उन में 343.6 हूंदो। पर जेकॾहिं रेगिस्तानी इलाइक़ा आहिनि उन्हनि में 45 डिग्री सेंटीग्रेड ते आवाज़ जी रफ़्तार 358 मीटर फी सेकेंड आहे। पर हवा जी रफ़्तार 2 दर्जा सेंटीग्रेड हवा में आवाज़ जी रफ़्तार 2 दर्जा सेंटीग्रेड ते 332 मीटर फी सेकेंड आहे। 2 डिग्रीज़ ते 332 मीटर फी सेकेंड आहे। आवाज़ ॿुधण जो मक़सदु इहो आहे त असां जेका वाइब्रेशन अचे थी, यानी जेकी लर्ज़िश अचे थी हवा मां, उहा असांजे कन में वञे ऐं उनखे बरक़ी सिग्नलनि में या बरक़ी इशारनि में तब्दील करे असांजो दिमाग़ सम्झे थो। उन जे करे आवाज़ खे ॿुधण जो अमल शुरू थींदो आहे पीना सां, जेको कन जो ॿाहिरियों हिसो आहे। उन खां पोइ कन जी नालीअ में आवाज़ वेंदो आहे। कन जी नालीअ मां हिते दुहिलड़ी लॻल हूंदी आहे, उन दुहिलड़ीअ ते आवाज़ ईंदो आहे। हिन वाइब्रेशन जे करे दुहिलड़ी लुॾंदी आहे। इन दुहिलड़ीअ सां 3 नंढियूं नंढियूं हॾियूं जेके आहिनि उहे अटैच थियल हूंदियूं आहिनि, ॻंढियल हूंदियूं आहिनि, जिन खे असां ऑसिकल्स चवंदा आहियूं।
हिन में पहिरीं हॾी आहे माइलस, ॿी आहे इनकस ऐं टी नंढी जेका हॾी आहे उहा स्टेपस। जेका स्टेपस हॾी आहे उहा असांजे कॉकलिया सां ॻंढियल हूंदी आहे ऐं कॉकलिया में पाणियाठ हूंदी आहे। सो हीअ हॾी जॾहिं लुॾंदी आहे त कॉकलिया में पाणियाठ खे लोॾींदी आहे। कॉकलिया में असां वटि वारनि जी बनावट जहिड़ियूं हिकिड़ियूं बनावटूं हूंदियूं आहिनि, वारनि जहिड़ियूं। जॾहिं पाणी लुधंदो त उहे बनावटूं बि लुधंदियूं आहिनि। उन लुधण सां बरक़ी इशारा पैदा थींदा आहिनि जेके असांजे ऑडिटरी नर्व मां दिमाग़ ताईं वेंदा आहिनि ऐं दिमाग़ अहिड़ी तरह आवाज़ खे ॿुधंदो आहे। ॿारो हिन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। उमेद आहे त हिन इख़्तिसार मां तव्हांखे आवाज़ जे बारे में असां जेको पढ़ियो आहे उहो सॼो गॾिजाइजी वियो हूंदो ऐं तव्हांखे यादि रहंदो। ऐं जेकॾहिं विसरी बि वियो तव्हां सिर्फ़ु ही तत्व ॾिसी ऐं वरी सभु कुझु यादि करे वठंदो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।